रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी बेवस न्याणी सां ज़ुल्म जी इंतहा केरु इंसाफ़ कंदो। रानीपुर वासी न्याणी सां हिक जानवर निकाह जी आड़ में तज़लील करे ॿिए ॾींहं ते तलाक ॾेई मारकुट करे पंहिंजे गुंडनि ज़रिए कराची खां रानीपुर ज़बरदस्ती वापसि मोकिले छॾियो। कराची में हराम जो पैसो कमाए सरफराज़ शेख हिक ॾींहुं निकाह करे ॿिए ॾींहं ते रिमशा शेख खे तलाक ॾेई घर वापसि मोकिले छॾियो। वहशी दरिंदे न्याणीअ जी सॼी ज़िंदगी तबाह करे छॾी। पैसे की ताकत रखंदड़ सरफराज़ शेख कुछ ॾींहं पहिरियां रानीपुर वासी रिमशा शेख सां शादी कई। शादी के ॿिए ॾींहं ते तलाक ॾेई वापसि मोकिले छॾियो। अहिड़ो छा थियो जो हिक ॾींहं में तलाक अची वई, या को बदिलो वठण लाइ निकाह कयईं? अगर बदिलो वठणो हुयसि त कंहिं मर्द खां वठी हा। न्याणीअ कहिड़ो ॾोह कयो हुयसि जो उन जी ज़िंदगी तबाह करे छॾियईं? रिमशा शेख जो वालिद शाहनवाज़ शेख मोटरसाइकिल किराए ते हलाए पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहे। हाणे उन ते सरफराज़ शेख जा माण्हू प्रेशराइज़ करे रहिया आहिनि त को बि क़दम न खणो, मीडिया ते बि न अचो, कुछ पैसा वठी चुप जो रोज़ो रखी छॾियो। पर सबूत मिलण ते ही वाक़ियो मीडिया ते आणिजे थो त जीअं कानूनी इदारा हिन बग़ीहड़ खे पंहिंजे पकड़ में आणनि त जीअं का ॿी न्याणी हिन बदमाश खां बची सघे। जॾहिं त कुछ साल अॻु सरफराज़ शेख जे भाउ मशाद शेख भी अहिड़ो कारनामो कयो हो, पर पैसो ख़र्च करे उहो वाक़ियो भी बंद कराए छॾियाऊं। असीं IG सिंधी, IG सखर ऐं SSP खैरपुर SHO रानीपुर खे गुज़ारिश था करियूं त उन मामले जो नोटिस वठी बदमाश सरफराज़ शेख खे गिरफ़्तार करे मज़लूम न्याणी सां इंसाफ़ फराहम कयो वञे।